वाक़े प्रियालो में अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे ओढा बिरादरी जी बिंदुरियन में ज़मीन जी मालकीता झेड़ो थी पियो आहे, नौजवान मारिजी पियो आहे। ॻोठ कलंदर बख्श ओढो में झेड़े दौरान गोलियूं लॻण करे नौजवान अरबेल उर्फ भूरल ओढो मारिजी पियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया पिरियालो मां ओढा बिरादरी जे बिंदुरियन में ज़मीन जी मालकीता झेड़ो थियो, झेड़े में नौजवान मारिजी वियो आहे। राब्तो कयो आहे पिरियालो में अब्दुल क़यूम शेख सां। अब्दुल क़यूम, आगाह कजो वाक़े बाबति। जी अब्दुल क़यूम, आगाह कजो वाक़े बाबति। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं क़यूम सां राब्तो थी सघे। ख़बर अव्हांखे पिरियालो मां मिली आहे ओढा बिरादरी जे बिंदुरियन में ज़मीन जे मालिकी तां झेड़ो थियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल क़यूम शेख खां। जी अब्दुल क़यूम शेख, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पिरियालो भरिसां कचे वारे इलाइक़े बिंडो फैज़बामन थाणे जे हंधि ॻोठ कलंदर बख्श ओढो में ज़मीन जे मालिकीअ तां झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में 30 साला नौजवान अरबेलो उर्फ भूरल पुट नूरल ओढो क़तल थी वियो आहे। होदा इतला मिलण ते हद जी पुलिस पहुची मारिजी वियल जो लाश खणाए तालका अस्पताल पीरकोट पहुचायो, जिते मक़तूल जो पोस्टमार्टम करण बैदि वारस हवाले कयो वियो। आख़िरी इतलाह ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीकु आहे अब्दुल क़यूम, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।